अल्लाह ताला निज़ाम ही जुदा बनायो आ। अॻियां माण्हू जेको अमल कंदा हा उहो हुन जो दुनिया जे अंदर मक़बूल आ या मरदूद आ, दुनिया में ही ख़बर पइजी वेंदी हुई। मसलन पाण अॼुकल्ह ख़ैरात कंदा आहियूं, कुहूं बि पाण, पचायूं बि पाण, खाऊं बि पाण, ईअं न साईं। वरी मुबारक बाबा मुबारक थी, उर्स कयो थी, यारी कई थी, ख़ैरात कई थी, ख़त्म उजारियो थी, यार माइटनि जी संभाल कई, अलाह से तोखे अजुर ॾींदो। मौलवी वेंदा, दुआऊं ॿाऊं घुरी वेंदा, सभु को फ़क़ीर दोस्त आयो, बाबा अलाह से तुंहिंजी क़बूल करे। अलाह क़बूल कई अलाए कान, पर पाण त ख़ुशि आहियूं न, राज़ी आहियूं न, ऐं खाऊं बि पाण था, ईअं आहे न। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में 1.25 लख नबी आया। रब जी ज़ात बाबरकात फरमायो त मुंहिंजे नबियनि जे लाइ, उम्मतुनि जे लाइ कानून थो ठाहियां, जेका बि ख़ैरात करणी आहे, भतु रधणो आहे, चांवर रधणा आहिनि, मानी ॼणी आहे, गोश्त करणो आहे, उनखे तव्हां वञी अलाह जे नाले करे मथे जबल जे चोटीअ ते रखी हेठि बीही दुआऊं घुरो, पोइ जेकॾहिं मां क़बूल कयां त उन जी निशानी ही हूंदी, आसमान तां हिकिड़ी बाहि ईंदी, उहा बाहि अची हुनखे साड़े ख़तम करे हली वेंदी। पोइ ईअं ख़ुशियूं कंदा हा त वाह वाह बाहि आई, असांजी ख़ैरात सड़ी वई, असांजी क़बूल थी वई, मुबारकूं ॾींदा हा। पर जेकॾहिं रब करीम नाराज़ हूंदो हो, क़बूल न कंदो हो, दुआऊं घुरी 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 बेज़ार थी वेंदा हा, उन खाधे में उन ताम में कीड़ा पइजी वेंदा हा, बदबू करे वेंदो हो, ख़राब थी वेंदो हो। पोइ हो रोईंदो मोटंदो हो, मूं वारी ख़ैरात क़बूल कान थी, ॿी कयां उहा सड़ी वई, टीं कयां उहा क़बूल कान थी, चौथी कयां, जेसीं ताईं क़बूल न थिए पियो ख़र्च करे ई करे माण्हुनि जा ताना धार, अड़े ख़ैरात फलाणे जी क़बूल कान थी, फलाणे जी मक़बूल कान थी, फलाणे जी रद्द थी वई। अल्लाह ताला फरमायो इहो हुज़ूर जे उम्मत ते मयार मां नथो रब सहां, हबीब प्यारो आ, उम्मत प्यारी आ, जेको बि अमल कयो ॻुझ गोह में ॾेई छॾियो, अल्लाह तव्हांजो क़बूल कंदो, तव्हांखे दुनिया में रुसवा करणु मुंहिंजो कमु न आहे, अवां जी दुनिया में ख़्वारी कराइणी न आहे। हबीब जे उम्मत ते रब करम को त जो कुझु करी थो रब थो फरमाए, मां क़बूल थो फरमाए। भलाई आहे या न आहे? महिरबानी रब जी चइबी न सही, इन खां वधीक ॿी कहिड़ी महिरबानी आहे जो हेॾे जहान जे रुसवाई खां, काइनात जे थुकुनि खां, माण्हुनि जे मलामतुनि खां, माण्हुनि जे मयारुनि खां ख़ुदा कंहिंखे बचाए वेझे। मुंहिंजा भाउ, ऐं अॻे ॿियो ईअं हूंदो हो, बुराई कंदा हा, ख़राबी कंदा हा, राति जो सुम्हनि त माण्हू सुबुह जो आर्डर अचे कूनू किरदतन ख़ासिईन, राति तव्हां ज़िना कई आहे, राति तव्हां ठगी कई आहे, राति तव्हां फलाणो बुछड़ो कमु कयो आहे, हाणे मां रब तव्हां ते ॾमिरजी पियो आहियां। राति जो सुम्हण महिल माण्हू हुया, पर जंहिंमहिल बिस्तरे मां उथा त को बांदर उथियो वञे, त को भोलो बणियो वञे, त को रिछ बणियो वञे, त को सूअर बणियो वञे। अस्तग़फिरुल्लाह ताला रब्बी मिन कुल ज़ंबिन। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए थो, ओ मुंहिंजे महबूब जा उम्मतियो, मां तव्हां जूं शक्लियूं नथो फेरायां, अज़ाब इस्तीसाल जो आणे तव्हांखे बर्बाद कोन थो कयां, छो त तव्हां ते मुहम्मदी मोहर लॻल आहे। अव्हां वटि कलमो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो, उन महबूब जे सदके में मां तव्हांखे रुसवा कोन थो कयां, मां तव्हांजे मथां कर्म थो कयां पियो, अव्हां जा ऐब नथो उघाड़ियां। ऐं पोइ बि बानो कावड़ियो ठा छा ॾिनई, असां लाइ त आहे सी कोन, हैफ़ मुसलमान तुंहिंजे हाल ते। हिकिड़े पासे दुनिया जो इम्तिहान त हुई, ॿिए पासे ईमान बि विञाए छॾी। इन लफ़्ज़नि चवण सां माण्हू काफ़र थी थो वञे, हुनजी ज़ाल हुन ते तलाक वारी थी वञे, हराम थी वञे, उन खां बाद घरवारी जा तालुकात ज़िना में शुमार था थियनि, हो मुस्लमाननि जे जमात मां निकिरी काफ़रनि जे जमात में दाख़िल थी थो वञे। जेको एतिरा लफ़्ज़ अल्लाह जे लाइ, अल्लाह जे रज़ा जे लाइ, अल्लाह जे अता जे लाइ चवे, ईमान खां ख़ारिज थी थो वञे पियो। चाहे ख़ुदा असांखे छा ॾिनो आहे, माज़ अल्लाह अस्तग़फिरुल्लाह, चल ख़ुदा ताला असांखे कुफ़रिया कलमात खां बचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं मुंहिंजा मिठा भाउ अज़ीज़, अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ख़ुदा कंहिं ते ॾमिरजी पवे, ॻोठ जे ॻोठ जी चकी पटिजी वञे, रातो राति मलाइक खणनि, आसमाननि ते हलिया वञनि, आसमाननि जे भर में वेही उन ॻोठ खे ऊंधो जो कनि ज़मीन ते। इहे सभु ख़ुदा जे कहर ऐं ग़ज़ब जा तबाही बर्बाद थियल ॻोठ आहिनि, जिन जे ख़ुदा हस्तीअ तां नालो मिटाए ख़तमु करे छॾियो। मुहज़ब क़ौम हुयूं, तहज़ीब याफ़्तूं हुयूं, पर अल्लाह ई अल्लाह जे रसूल खे नाराज़ कयूं। ख़ुदावंद क़ुद्दूस हुन ते एतिरो ॾमिरजी पियो जो ख़ुदा तबारक व तआला हुनखे जहान में ई अज़ाब ॾेई छॾियो, आख़िरत जो अज़ाब अञा पियो आहे। ऐं महबूब जे उम्मत लाइ रब फरमाईंदो आहे, हबीब जी ज़बानी आहे, अत्ताइब मिन ज़ंबि कमन ला ज़ंब लहू, ओ बाना कहिड़ो बि तो गुनाह कयो हुजे, नालो कहिड़ो खणा, कहिड़ो बि गुनाह, केतिरो बि वॾो गुनाह हुजे,
हबीब फरमाइनि था जेकॾहिं उहो गुनाह करण खां पोइ पिशेमान थियो, अड़े छा कई, अड़े छा वरी, अड़े हिन मां तोखे छा मिलियो, रुगो एतिरो चई। महबूब मुस्तफ़ा फरमाइनि था इन्हनि लफ़्ज़नि चवण सां ख़ुदा गुनाह धोई थो छॾेसि। ॻाल्हि त थोरी आहे न, अलाए कहिड़ो गुनाह कयो हूंदी, अलाए केतिरो रब खे ॾमरायो हूंदी, अलाए केतिरो रब करीम जे ज़ात बाबरकात खे कावड़ायो हूंदी, पर रुगो पिशेमान थिए यार भरिसां नफ़्स बिछड़े कमु कराए वेठो, छा कयुमि, न करणु खपे हा, मूंखे हिन मां छा वरियो आहे। अलाह जो हबीब फरमाईंदो आहे तौबा कई आहे, तौबा जी निशानी आहे कमला ज़ंब लहू। रब जी ज़ात बाबरका जो हबीब गवाह थी ॿुधाए थो हुन जे दफ़्तर खे धोई अलाह ताला ईअं पाक कंदो आहे ॼण त हिन वीचारे गुनाह कयो ई कोन हो। वरी रब करीम असांजे मथां करम काजो थोरे मां घणो, थोरे मां अॻे जेको जेतिरो करे उनखे ओतिरो मिले। असांजे लाइ चई त न, तव्हां मुंहिंजे महबूब सां लव लाती आहे, जंहिंजे करे जग जोड़ियो अथमि, जेको मूंखे प्यारो आहे, जेको बाइसे तख़लीक़ काइनात आहे। हाणे अव्हां जो उन जा उम्मती थिया आहियो त प्यारे सां निस्बत वारो बि प्यारो लॻंदो आहे। अचो त तव्हां ते बि मां इनाम इकराम जी बारिश फरमायां, साल में तव्हांखे अहिड़ियूं रातियूं नसीब कयां, अहिड़ा ॾिहाड़ा नसीब कयां जो हिकिड़ी राति जाॻो त सॼे साल जो सवाब ॾियां। सलात पढ़ अर्ज़ कंदो हलां, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मलजाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। ही भलारो महीनो शुरू आहे शाबान जो। हबीबन करीमन फरमाया त रजब जो महीनो मुंहिंजे उम्मत जो महीनो आहे, शाबान जो महीनो मां मुहम्मद जो महीनो आहे, रमज़ान जो महीनो मुंहिंजे रब करीम जो महीनो आहे। केड़ी सोहणी तक़सीम रब फरमाई, रजब मुंहिंजे उम्मत जो, शाबान मां मुहम्मद करीम जो, रमज़ान ख़ुदा ताला जो। इन महबूब वारे महीने में अल्लाह ताला हिकिड़ी राति रखी आहे, 15 जी राति, 14 जो ॾिहाड़ो, 14 तारीख़ ख़तम थिए, 15 जी राति शुरू थिए, शबे बरात उनखे चयो वेंदो आहे। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू उन रात जो तमाम वॾो क़द्र क़ीमत कई आहे, उन जा फज़ाइल तव्हांखे मार्ज़ कयां थो। पर इन रात जी ख़ुसूसियत ही आहे त रब करीम जी ज़ात इन रात में 12 महीननि जे लाइ ईंदड़ साल जे लाइ बाने जी बिजेट ठाहींदो आहे। हुकूमतूं, वॾियूं वॾियूं फर्मूं, वॾियूं वॾियूं कंपनियूं पंहिंजे कंपनी हुकूमत ऐं ममलकत लाइ बिजेट ठाहींदा आहिनि त असांखे ईंदड़ साल पंहिंजे हिन फर्म में, पंहिंजे हिन कंपनी में, पंहिंजे हिन मुल्क में छा छा करणो आहे। पघारूं ॾियणियूं आहिनि, पघार जे लाइ हेतिरा पैसा रखो, तरक़ियाती कम करणा, रोड रस्ता बिल्डिंगूं ठाराइणियूं आहिनि, उन जे लाइ हेतिरा पैसा रखो, माण्हुनि जे इलाज मुआलजे ते हेतिरो ख़र्चु थियणो आहे, उन लाइ हेतिरा पैसा रखो, माण्हुनि जे खाद खुराक जे लाइ हेतिरा पैसा रखणा आहिनि, उहे रखो, डिफेंस जे लाइ, दिफ़ा जे लाइ, फ़ौज जे लाइ, मुल्क जे तहफ़ुज़ जे लाइ हेतिरो पैसो खपे, उहो रखो। पोइ रखंदा वेंदा किरोड़नि अरबनि जे हिसाब सां टोटल कंदा। तव्हां ॿुधो आहे, पढ़ो था, सम्झो था, घणी ख़बर न अथव त ॿुधो हूंदो आहे बिजेट पेश थी थिए। बिजेट माना ईंदड़ साल में वज़ीर ख़ज़ाना जेको हूंदो आहे पंहिंजे मुल्क जी बिजेट रखी चवंदो आहे बाबा हेतिरा खरब, हेतिरा अरब, हेतिरा किरोड़, हेतिरा लख, हेतिरा हज़ार, इहे असां टारे रखिया आहिनि त इन्हनि पैसनि मां 12 महीना मुल्क जो निज़ाम हलाईंदासीं। इनखे चइबो आहे बिजेट, जेका मुल्क जी हूंदी आहे। अल्लाह पाक बि चवंदो आहे त मां पंहिंजे बाननि जी 15 शाबान जे राति बिजेट ठाहींदो आहियां। पर इन में थोरो फ़र्क़ु हिकिड़ो मां तव्हांखे सम्झाईंदुसि, ॿुधजो, फ़र्क़ु अथव हिकिड़ो। कहिड़ो? ॾिसो, हाणे अलाह सी कहिड़ी थो बिजेट ठाहे? बिजेट त उहो ठाहे जंहिंजी आमदनी हुजे महदूद। हाणे मूं वटि आमदनी आहे महीने में 500 रुपए जी, त मां पंहिंजे घर जो ख़र्चु 450 कयां। समझो था हलाए न? छो? इन जे लाइ त 500 आमदनी आहे, ख़र्च 450 जे अंदरि कयां, 50 बचायां कंहिं औली सोली लाइ। जागो था? कुझु त बचत हुजे न सही। हाणे जे 500 जा 500 ई ख़र्च करे वञा ऐं ओचितो का ज़रूरत पइजी वञे त काॾे वञा? इन जे लाइ इहो उहो माण्हू कंदो आहे जेको आमदनी खां बि
पंहिंजी बजेट पंहिंजो ख़र्च थोरो खुटाए रखंदो, पर भला जेकॾहिं हुनजो ख़र्च आहे 500, सम्झो था न साईं, ऐं आमदनी हुन वटि आहे 300, त हू लाज़मन 200 पिने। ॻाल्हायो, आमदनी घणी 300, ख़र्च घणो 500। हाणे आमदनी पंहिंजी मझां त 300 ख़र्च कई, 200 काॾो हाणे? जापान खां वठे, अमेरिका खां वठे, जर्मनी खां वठे, या न साईं, पिने न साईं, करे आलमी बैंकुनि ॾे वञे, वर्ल्ड बैंक ॾे वञे, ॿियनि जो हाल वार हथ टंगे, बाबा महिरबानी को पैसा ॾियो। जे जॾहिं लाकू पाकिस्तान ठहियो आहे, असांजे मुल्क जे वज़ीर आज़मनि खे किस्तो ॻिची में आहे ई आहे। पिनी 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 एतिरो त कर्ज़ क़ौम ते चढ़ी वियो आहे जो हिकिड़ो हिकिड़ो पाकिस्तानी ॿार, पाण मिस्कीन आहे हो न साईं, हिकिड़े हिकिड़े जे मथां $100 खां वधीक कर्ज़ आहे। ओ नंढड़े ॿार खां वठी करे घर जे वॾे भाती ते मूंखे ॿुधा $100 हिकिड़े ॿार ते कर्ज़ लहे किथां? ऐं ईअं त कोन्हे त का मुल्क में भींग आहे, कणिक असां वटि, फुटी असां वटि, तेल असां वटि, लोह असां वटि, सोन असां वटि, उनखां अलावा खज़ाना असां वटि, हर शइ असां वटि आहे, कंहिं शइ जी कमी कान्हे। सयूं सिधियूं ज़मीनूं असां वटि, मिठा पाणी जा दरिया असां वटि, बाग़ात असां वटि, हर क़िस्म जी नेमत अल्लाह पाकिस्तान खे ॾिनी आहे। हिकिड़ी शइ पाकिस्तान वटि कान्हे, हिकिड़ी। उहा हुजे न त मुल्क गुलज़ार थी वञे। उहा कहिड़ी शइ आहे ॿुधायांव? चओ त ॿुधायां। कावड़ भाउ त कोन, अला यार वेठा हो मस्जिद में मथां चढ़ी पओ, सभु कुझु आहे, हिकिड़ी शइ कहिड़ी? ईमानदारी कान्हे असां वटि। ईमानदारी कान्हे। अगरि ईमानदारी हुजे त ख़ुदा जो कसम आहे, असांजे मुल्क दुनिया जे तख़्ते ते सभिनि खां शाहूकार मुल्क आहे। अहिड़ी ख़ुदा ताला असांखे नेमत नसीब कई आहे जो तव्हां ॾिसो त जाॾे काॾे मुल्क सरसब्ज़ लॻो पियो। इन हिकिड़ी भींग करे छॾी आहे, ईमानदारी असां खां वई आहे छॾाए। त मां अर्ज़ु पे कयो त लाज़मन उहा जेका बजेट तव्हां वधाईंदो त कर्ज़ खणणो पवंदो। हाणे इहे ॻाल्हियूं त उन्हनि खुटल खज़ाननि जे लाइ आहिनि जेके आमदनी ॾे बि ॾिसंदा आहिनि, रवानगी बि ॾिसंदा आहिनि। सिंधी में चवंदा आहिनि बाबा सवड़ आहर पेर ड्रिघेरियो, जेतिरी सवड़ सम्झो था अलाए न। हिकिड़ो महिमान वञी टिकियो ॿिए हंधि, सियारो हो, चई यार सवड़ जो सीव आहे घणो, सवड़ जो ॾिनो समरा जो ड्रिघो थी सुतो, चई यार ये तो छोटी है, तो ओता का वारो तो चए आपे बड़ी हो जाएगी। उन्होंने आपे कैसे बड़ी हो जाएगा, आप डालो तो सही। हाणे से हमरा सवड़ ॾेई हलियो, पेर ड्रिघा पियो करे त ॿाहिरि पिया सी थियनि। सुबुह जो वॾे असुर जो अचे त हमरा ॻंढ लॻो पियो आहे, हेॾो बि सवड़ आई पई त हेॾो सर बाबा आपे बड़ी हो गई न। सवड़ आहर पेर ड्रिघेरो, इहो उहो करे जंहिंजे खज़ाने में खोटी हुजे। ईअं न साईं, भला अलाह बिजेट रखे थो छा ख़ुदा वटि खोटी आहे छा? इन्नल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मां हर शइ ते क़ादिर कुदरत वारो रब आहियां, मां वटि खोटी कान्हे का, पर मुंहिंजा बाना बिजेट मां इन लाइ रखंदो आहियां, ईअं कोन कंदो आहियां त मां वटि सुभाणे खोटी थींदी, आमदनी थोरी आहे। मालिक जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, बाना मां जेके नेमतूं नेकियूं तोखे ॾींदो आहियां उहे उन राति लिखंदो आहियां, पर उहो लिखणु मुंहिंजो मां तुंहिंजे इंतज़ार में हूंदो आहियां। जेकॾहिं तोला तप आहे, बुखारी आहे, बुखार आहे, सुञा उञा मर्ज़ा तकलीफ़ आहे, का बि तुंहिंजे मथां मुसीबत लिखजी थी वञे, पर इन राति में मां अहिड़ी नेमत रखी आहे, मां चवां थो जागी हथड़ा खणी अर्ज़ु कर त मां रब करीम जी ज़ात तुंहिंजे बुखार खे ड्राहे तुंहिंजे लाइ तंदुरुस्ती लिखी छॾियां, तुंहिंजे कर्ज़ जे लाइ लाहे मां तुंहिंजो रुज़्क़ कुशादो करे छॾियां, तुंहिंजे मुसीबत खे लाहे मां तुंहिंजे मथां रहमत लिखी छॾियां। इन बहाने सां तूं जाॻंदे मां ख़ुदा जी ज़ात खे अर्ज़ु कंदो वेंदे, जीअं चवंदे तीअं मां तुंहिंजी बजेट ठाहींदो वेंदोसि। घुर त ख़बर पए, वठ त ॼाए न सही, घुरंदे ई न, ईंदे ई न, मां रब खे मिंथ ई कोन कंदे पोइ मां पंहिंजे मर्ज़ी सां लिखंदोसां। पोइ बाना जेके सारी राति सुता पिया हूंदा आहिनि, चवंदा अॼु फटाकनि जी राति आहे, अॼु साईं हलवे जी राति आहे, अॼु साईं बाहि जी राति आहे। रब थो चए न का फटाकनि जी, न का हलवे जी, न का राह बाहि जी, अॼोकी राति जागण जी आहे, याने 15 शबान जी राति। रब फरमाईंदो आहे, बाना जेतिरो जागंदे जेतिरो घुरंदे मां उन खां वधाए ॾींदोसां। हबीबन फरमायो आहे, सिज लथे खां वठी सोमहणीअ जे विच ते, याने सांझीअ खां पोइ सोमहणीअ खां अॻु, सम्झो था न, सिज लथे जी निमाज़ पढ़ी उन खां पोइ, पर सोमहणीअ खां अॻु 3 नफ़िल पढ़ो।
ॻाल्हि त ॾिसो केतिरे सिर्फ़ु 3 साईं छा पढ़ूं अलहम्द खां पोइ पहिरीं रकात में इन्ना अंज़लनाहु फी लैलतुल क़द्र पढ़ो ॿी रकात में अलहम्द खां बाद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद पढ़ो पोइ साईं छा कयूं अल्लाह साईं जो हबीब थो सलाम वराए उते मुसल्ले ते वेही हिकिड़ो दफ़ो यासीन पढ़ो साईं भला पोइ छा कयूं महबूब फरमाए थो पोइ हीअ दुआ सेखारियांव थो इहा पढ़ो अल्लाहुम्मा या ज़ल मन वला युमन अलैक चङी भली दुआ आहे इहा पढ़ी पोइ दुआ घुर पोइ वरी ॿियो नफ़िल ईअं वरी टियों नफ़िल बि ईअं यानी 3 दफ़ा नफ़िल 3 दफ़ा दुआ 3 दफ़ा यासीन महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जेको बानो अहिड़े तरीक़े सां 3 नफ़िल पढ़ी 3 दफ़ा यासीन पढ़ी दुआ घुरंदो जा शइ मां रब करीम जी ज़ात बाबरकात खां घुरंदो उमिरि में बरकत औलाद में बरकत रिज़्क़ रोज़ी में बरकत मुसीबतूं सॼो साल परे जेका दुआ घुरंदो मां रब दुआ हुनजी क़बूल कंदो वेंदो आहियां अड़े वखर ढेरऊं ढेर पर विहाई दड़ वेसला कन विहाए वस कयो वखर वॾी अवेर पर कनी घुमदे सैर वखर विकामी वयो या रसूल अल्लाह इन रात में ख़ुसूसियत कहिड़ी आहे महबूब फरमाइनि था अल्लाह जी ख़ासि रहमत पहिरें आसमान खां लही ज़मीन जे वेझो ईंदी आहे उहा रहमत बाननि जे मथे जे मथां हूंदी आहे ऐं उहा रहमत पई ऐलान कंदी आहे आहे को मरीज़ शफ़ा घुरे त तंदुरुस्त कयांसि आहे को कर्ज़दार कर्ज़नि जी माफ़ी घुरे त कर्ज़ लाहियांसि आहे को परेशान हाल परेशानी खां दफ़ो करण जी दुआ घुरे त परेशानी दफ़ो कयांसि हबीब फरमाइनि था या रब जी रहमत वींदे फजर जे बांग ताईं सारी राति बाने खे सॾ पई कंदी आहे जेको बानो जाॻंदो आहे जीअं दुआ घुरंदो आहे सा रब हुनजी मंज़ूर फरमाए छॾींदो आहे या रसूल अल्लाह ॿियो कमु कहिड़ो आहे पाण फरमाइनि था हाणे सोमहणीअ ऐं सांझीअ जे विच ते त 3 नफ़िल पढ़ियई वरी सोमहणी खां पोइ ॿियो तरीक़ो थो ॾसियां सलात पढ़ो बि तोखे ॿुधाए छॾियां वरी सलात मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि साईं फरमाइनि था इशा खां बाद इशा जो फर्ज़ इशा जी सुन्नत इशा जो वितुर इहो ज़रूरी आहे उन खां पोइ 15 शाबान जे ॾींहुं असां जेतिरो जागी को क़ैद कोन्हे त 10 नफ़िल 25 नफ़िल 35 नफ़िल 40 नफ़िल 50 नफ़िल 100 नफ़िल को क़ैद कोन्हे ख़ुदा ताला फरमाए थो महबूब फरमाइनि था सोमहणीअ खां पोइ 15 शाबान जे नीयत सां जाग ऐं उन साॻी तरतीब सां अलहम्द खां पोइ इन्ना अंज़लनाहु पहिरीं रकात में ॿी रकात में अलहम्द खां पोइ कुल हुवल्लाह अहिड़े तरीक़े सां 5 नफ़िल पढ़ी सघे 6 नफ़िल पढ़ी सघे 50 पढ़ी सघे सारी राति जागे अल्लाह ताला फरमाईंदो आहे महबूब शायदि ई थो ॾे ओ मुंहिंजा मलाइको इन नफ़िलनि जे एवज़ में इन मुंहिंजे बाने खे पूरे साल जे इबादत जो सवाब ॾेई छॾियो हिकिड़ी राति में चंद नफ़िल पढ़ियई 360 रातनि जो सवाब ख़ुदा दफ़्तर में ॾेई छॾियो आहे फज़ल या न हाणे असांजो अलाह ते को हक़ आहे पाण ई थो ॾिए न सम्झी वञ हे ख़ालिक जी महिरबानी आहे करम आहे क़ादिर क़दीर जो महबूब पाक जे उम्मत जे मथां एतिरियूं अल्लाह ताला जी ज़ात आसानियूं फरमायूं आहिनि तंहिंजे करे नबी फरमाइनि था त शाबान जो महीनो मां मुहम्मद करीम जो महीनो आहे अशाबान शहरी वर रमदान शहरुल्लाह शाबान मुंहिंजो महीनो आहे रमज़ान अल्लाह जो महीनो आहे हाणे पाण लेखो कंदो वञा जे हबीब जे महीने में ख़ुदा एतिरो ॾींदो आहे त वरी पंहिंजे महीने में केतिरो ॾींदो हे त महबूब जे महीने जे सदके थो ॾे पर वरी संदसि महीनो ईंदो त हुन में केतिरो ॾींदो मां त चवां थो त लेखे जी त ज़रूरत ई कान्हे का अलाए छा थो ॾे अलाए छा नथो ॾे हिकिड़ो दम असांजो ॿाहिरि निकिरे थो आराम सां वरी ॿियो दम ॿाहिरि वञे थो अंदरि वञे थो अंदरि ॿाहिरि इहा दम जी 24 कलाक सिलसिलो हले पियो पर उन खां पुछो जंहिंखे दमकशी आहे ॿविठूं हली कोन थो सघे चांवर खाई कोन थो सघे थधो पाणी पी कोन थो सघे बिस्तरे ते आराम सां सौ थी सुम्ही कोन थो सघे साह वञेसि थो अखियूं फाटी वञनि थियूं मुंहिंजा दावात पटियो पियो आहे मुसीबत में आहे मुब्तला आहे चवे थो जेकर 50 एकड़ ज़मीन हुजे उहा बि ॾेई छॾियां हकीम अहिड़ो को दवा ॾे जो साह सवलो खणी सघां ऐं असांखे ख़ुदा ताला इहा नेमत मुफ़्त में ॾिनी आहे
इहो साह खड़ो पिया जंहिंजी का ख़बर ई कान थी पई, परवाह ई कान्हे का, सिहतमंद तंदुरुस्त लॻा पिया हूं। ऐं उन हिकिड़े हिकिड़े साह जी केतिरी क़ीमत आहे। अलाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाई दुआ बाना, हिकिड़े हिकिड़े साह खे ॻणी सुबुह खां शाम ताईं मुहक़िक़नि आलिमनि लिखियो आहे त 24,000 साह बानो खणंदो आहे। सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं 24,000 भेरा दम अचेसि वञेसि थो 8 पहरनि जे अंदरि। ऐं उहो मुफ़्त में पियो अचे। मुजादा रोज़ानो 1 रुपए में साह मिलई त बि सस्तो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो, बिना मुल्ह जे नेमत मां रब करीम तोखे नसीब फरमाए छॾी आहे। जानवर पैदा हुए तेरी वफा के वास्ते, खेतियां सरसब्ज हैं तेरी ग़िज़ा के वास्ते, चांद सूरज और सितारे सब ज़िया के वास्ते, सारा जहां तेरे लिए पर तू खुदा के वास्ते। खुदा तो चए सब तुझे लाइ, हर तोखे ॾिनो अथमि, माना ये तूं जूं शयूं थी, वञी हे खा खपाए, मां पुछां ई कोन थो पियो। अलाह पाक जूं नेमतूं खाई शुक्र कर, पंहिंजो पेट भरे चओ अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अतअमनी व सक़ानी। ऐं मौला तुंहिंजा लख एहसान जो खाराई बि पीआरी बि। पर मुंहिंजा मौला जेकॾहिं इहो अंदरि वञी गड़बड़ करे त, बायज़ीद बिस्तामी चओ रहमतुल्लाह अलैह, वॾो आरफा मुरीद अची हुन वटि अची वेहनि वीचारा सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं। पाण बि फ़क़ीर पाणीअ जे वटे ते फ़क़ीरनि खे बि पाणी पीआरे छॾे। पर हुनजी मुहबत एतिरी हुई अल्लाह जे बानड़े जी, जो माण्हू बुख ॾुख ते बि 24 कलाक हुन वटि वेठा आहिनि। वक़्त जे ख़लीफ़े खे अची शक थियो त हे पक फ़ौज थो ठाहे, इनक़िलाब आणींदो, मांवारी हुकूमत थो खसे। जागो था, इक़्तिदार अहिड़ी बुछड़ी शइ आहे जे पीउ पुट खे क़त्ल कराए त बि सही आहे, वरी जे पुट पीउ खे जेल में हणे कुर्सीअ लाइ त तारीख़ असांखे ॿुधाए थी। औरंगज़ेब आलमगीर जहिड़ो हेॾो आदिल कुर्सीअ ते वेठा, भाउ हुनजी मर्ज़ी हुई त मां फलाणे खे ॾियां दारा खे, हुन चयो त न असांखे ॾे। ऐं हो हुयो शियो, पाकिस्तान या हिंदुस्तान गॾियल मुल्क जेको अहल सुन्नत जो हो, हुननि चयो भला शीए खे हुकूमत मिली त सॼो जहान ख़राब है, शराबी शियो बेकार। तंहिंजे करे पीउ खे जेल में विझी भाउ खे क़त्ल करे पाण कुर्सी ते वेही रहियो। कुर्सी ख़राब आहे न साईं, इक़्तिदार ख़राब आहे, उन में हया शर्म सभु छॾे वेंदो आहे। हक़ इंसाफ़ बि माण्हू ॿोड़े छॾींदो आहे, बसि मुंहिंजो इक़्तिदार हुजे। बायज़ीद बिस्तामी जहिड़े दरवेश ते बादशाह कावड़जी पियो त माण्हू रोज़ अचनि था, 100, 500, 50,000 अचनि था। इहो पक मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश थो करे। वज़ीर खे चई त बहानो को बणायो, अहिड़ो बहानो बनायो हाणे ईअं तकिड़ो बि हथु न विझबो न। असांजे वज़ीर आज़म खे ही हुकूमत सिंध जी टोड़णी, बहानो बणाई त कराची ॿरी वई, ठीकु आहे न साईं। हाणे ॿरी वई त से गवर्नर राज थी वियो। हाणे हुन बि चयो त बाबा कहिड़े तरीक़े सां बायज़ीद बिस्तामी खे क़ैद कया वज़ीरो, का चुकूं कढोसि त विझांसि जेल में। असुल में चुक हुई कान, रुगो ई हुगणती ही त मथां हुकूमत माखो न खसे, माण्हू सां घणा अचनि। बुज़ुर्ग जो बहानो त बणियो कोन। वज़ीर साज़िशी लॻा पिया हा त साईंअ खे राज़ी करे मिड़े कहिड़े तरह बायज़ीद दरवेश खे खणूं जेल में। चुक त पकड़ियऊं कान, ओचितो हिकिड़े ॾींहुं बादशाह खे जी पेट में वटि पियो बादीअ जो। बादी सम्झो था, हवा, फकियूं सुतियूं, दवाऊं, इलाज, मिंथूं, मेड़ूं, जूं जूं दवा की मर्ज बढ़ता गया। जमल हकीम ला इलाज थिया, बादशाह जी बसि उथल पथल रड़ पई पए, चिंघ पई पवेसि। हाणे सी काॾे हवा वञे त पेट सूर छॾे। जॾहिं घणो परेशान थियो त अमर हिकिड़ो वज़ीर उन वज़ीरनि में हुयो जेको शरीफ़ हो। उन चयो साईं, मुंहिंजे ख़्याल में तो अलाह वारे जे ख़िलाफ़ साज़िश कई आहे, हकीमनि मां फ़ाइदो कोन थींदी, इन दरवेश खे घुराए त को फीणो छंडो करे त को फ़ाइदो थिए। असां मरे न तो छा करे, आख़िर करिणो पइजी वियो। माण्हू विया, साईं हलो बादशाह खे सूर आहे। बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह आयो, बादशाह जे खट ते कुरड़ी वांगुरु पियो फटके, कुर्सी ते वेहारियऊं। बायज़ीद बिस्तामी चयो सूर छॾींदो मिंट में, मूंखे कुझु खपे, ईअं तो कोन छॾींदो। अब आहे या न आहे? हिकिड़े माण्हूअ पुछियो हो दग, साईं मूंखे ॿुधाए त डीसीअ जी ऑफिस काथे आहे? अची हेॾिया ॿाह खां वठी चई ओ चइसि महिरबानी, चए महिरबानी न 5 रुपया कढ। चई छा चए मां वकील आहियां, तोखे ख़बर न आहे? बग़ैर पैसनि जे मशवरो मां बि न ॾींदो आहियां। अब ॾोकड़ खपे न साईं।
बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमायो त बाबा सूर छॾींदो पर मूंखे कुझु खपे। ते छा खपई? बादशाह खे चई अधु बादशाही जो लिखी ॾे त सूर छॾींदी न त मरी वेंदी। बादशाह खे थी पक त मूं वारी ॻाल्हि सची ही मुंहिंजे हुकूमत जे पुठियां पियो आहे। पक थी न साईं? अधु बादशाही जो चई लिखी थो ॾियां। बादशाह चयो बड़ा मरी जो वञा त इहो मूं वारी त सभु वेंदी, भला अधु ॾियां थो दरवेश खे पोइ बि अधु त हूंदो। अबा खणी चो दस्तावेज़ आया, लिखूं बाबा अधु बादशाही बायज़ीद खे, मोहरूं लॻियूं, ठप्पा लॻा, दस्तावेज़ फ़क़ीर विधो खीसे में, बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे हीअं खणी आङुर रखियईंसि पेट ते, बादशाह जे ते। अलाए छा पढ़ियईं, पेट ते पढ़ंदो हुयो हिन लठ जेॾी हवा निकिरी हुयसि। हवा जो निकिती त बादशाह जो पेट ठरी पियो। सम्झो था न भा? बादशाह खे चईंसि हाणे, चई बसि महिरबानी तुंहिंजी। फ़क़ीर चयो भला मूंखे मोकिला? चई हा भला मुल्क विराए कढी ॾींदे, अधु कहिड़ो थो झले, अधु कहिड़ो मांखे तुंहिंजे। चई जेको खपई सो अधु तूं झल, अधु मुंहिंजो। बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह दस्तावेज़ हुनखे मोटाए ॾिनो। तुंहिंजे हुकूमत जी ज़रूरत नाहे, तुंहिंजे बादशाहीअ खे मां छा कंदुसि जंहिंजी क़ीमत आहे ई हिकिड़ी फूस। सम्झो था न भा? माना तो हिकिड़े ॾींहुं हवा जे लाइ मूंखे बादशाही ॾेई छॾी आहे। अहिड़ी हुकूमत मां छा कयां जो हिकिड़ी बादशाही तुंहिंजी हिकिड़ी हवा जे एवज़ में ॾेई छॾे। ओ बादशाह तुंहिंजे दिमाग़ में खलल आहे, रब मूंखे उहा हुकूमत अता फरमाई आहे जो मां दिलनि ते हुकूमत कंदो आहियां। तुंहिंजी माण्हुनि ते हुकूमत हूंदी आहे, मुंहिंजी माण्हुनि जे दिलनि जे मथां हुकूमत हूंदी आहे। माण्हू तोखे डंडे सां मञींदा आहिनि, माण्हू मूंखे अक़ीदत एतिक़ाद सां मञींदा आहिनि। अलाह वारनि खे बादशाही जी ज़रूरत कान हूंदी आहे। बादशाही त इहा शइ आहे जंहिंजो को मुल्क कोन्हे को। अलाह ताला जी ज़ात फरमाईंदो आहे मुंहिंजा बाना मूंखे यादि कर, मलहुल मौला फलहुल कुल, जंहिंजो रब त तव्हांजो सभु। बानो रब जो थी पवंदो आहे त ख़ुदा ताला बाने खे सभु कुझु अता फरमाए छॾींदो आहे। या भलारी रात चेव थी, ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायूं तमामु। अलाह साईं इंशाअल्लाह तव्हां असांखे जाॻण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इन रात जे बारे में रहिजी वई आहे, सलात पढ़ो त ॿुधाए छॾियांव। हे ज़रूरी मसइलो हो, मां विसरी वियो हो, ॿुधाइणो हुयो पर चङो जो पुछो आहे। आम तरह सां असांजे सिंध में मशहूरु आहे बाबा, हे महीनो आहे लाल जो। कंहिंजो? लाल शाहबाज़ कलंदर जो। तंहिंजे करे हीअ लाल जे मेहंदीअ जे महीने में शादी जेका कबी सां मरी वेंदी, शादी न कजो। अबा लाल साईं त वीचारो 7वीं सदी में जहान छॾे वियो। उहो असांजे लाइ तव्हांजे लाइ दुआगो आहे या पिटे पियो? लाल शाहबाज़ जे वफ़ात जो महीनो ज़रूरु आहे, पर लाल शाहबाज़ जे महीने में शादी कबी त को गुनाह कोन्हे, शरीयत में मनो कान्हे। हुनजा माईअ जा ॾिहाड़ा या घोट जा ॾिहाड़ा पूरा हूंदा त रमज़ान में कंदो त मरंदो, जे महरम में कंदो त मरंदो। बाक़ी लाल जे महीने जो वास्तो शरीयत सां को कोन्हे, शरीयत में का मनो कान्हे। लाल शाहबाज़ जो महीनो कीअं आहे मां तोखे हाणे जॾहिं ॿुधायो त नबी फरमायो त मुंहिंजो महीनो आहे। छा फरमायो? अशाबान शहरी। नबी से फरमायो था शाबान मां मुहम्मद जो महीनो आहे। हाणे रसूल करीम जी हदीस ॿुधाए त मुंहिंजो महीनो आहे, ऐं तोखे चमटे वारो ॿुधाए दमादम मस्त कलंदर जे लाल जो महीनो आहे। अब रसूलुल्लाह सचो या चमटे वारो? लाल साईं जो महीनो कोन्हे, लाल जी वफ़ात ज़रूरु आहे, पर भली शादियूं कयो, ख़ैरातूं कयो, जो कुझु खपेव सो कयो। का शरीयत पाक में मनो कान्हे। अल्लाह ताला शल जेको शादी खणी हिन महीने में करे चल ख़ुदा सलामती सां पार करे। ॿियो मसइलो ही आहे त हुज़ूर फरमाइनि था अल्लाह पाक इन रात में हर गुनाहगार खे माफ़ कंदो आहे। कहिड़ो बि ॾोही हुजे, 15 जी राति दुआ घुरंदो मां माफ़ कंदोसांसि, पर 3 ॼणा मां उनखे माफ़ न कंदो आहियां। या रसूला कहिड़ा? पाण फरमाइनि था पहिरो शराबी। इन रात खे अलाह अहमियत ॾिनी आहे, पर इन रात में ख़ुदा शराबी खे बि माफ़ नथो करे। या रसूला ॿी कहिड़ी? ॿियो कहिड़ो आहे गुनाहगार? महबूब से फरमाइनि था ॿियो पीउ ऐं माउ जो बेफ़रमान, जेका अबो अमा ॾमरियल नाराज़ हुअनि, उहो भली सॼी राति क़ुर खणी रोई अलाह खे परचाए, ख़ुदा थो फरमाए अबो अमा राज़ी न थी, मां तोखे माफ़ नथो कयां। 2 टियों हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात फरमाइनि था उहो शख़्स जेको कंहिं भाउ सां, मुस्लमान सां कंहिं दुनियावी मक़सद जे करे कावड़ जी ॻाल्हाए नथो, रंजा भाउ खां बूथ थुलो कयो वेठो आहे। महबूब से फरमाइनि था इहो भाउ खां कावड़ियल भाउ जेको भाउ खे इन राति बि नथो परचाए, मां रब उनखे बि माफ़ न कंदो आहियां। इहे 3 ॻाल्हियूं अहमियत वारियूं अथव। ख़ुदा शल तव्हां असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जंहिं सुनत न पढ़ी आहे सुनत पढ़ी वठे।